नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त उॿारड़ो भरिसां पुलिस जे मुबीना मुक़ाबले में मार्जीवेल मीरपुर माथेलो वासी इमामुद्दीन पीताफ़ी जो लाश दफ़नायो वियो आहे। मार्जीवेल नौजवान इमामुद्दीन पीताफ़ी जे पीउ उबैदुल्लाह वाक़े जो जुडिशनल इंक्वायरी जो मुतालबो करे छॾियो आहे। उबैदुल्लाह पीताफ़ी चयो आहे त मुंहिंजे पुट खे बेगुनाह पुलिस दहशतगर्द ॼाणाए कूड़े मुक़ाबले में मारे छॾियो आहे। मामले जी जुडिशनल इंक्वायरी कराई वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त उॿारड़ो भरिसां पुलिस जे मुबीना मुक़ाबले में मार्जीवेल मीरपुर माथेलो वासी इमामुद्दीन पीताफ़ी जो लाश दफ़नायो वियो आहे। मार्जीवेल नौजवान इमामुद्दीन पीताफ़ी जे पीउ उबैदुल्लाह वाक़े जो जुडिशनल इंक्वायरी जो मुतालबो करे छॾियो आहे। उबैदुल्लाह पीताफ़ी चयो आहे त मुंहिंजे पुट खे बेगुनाह पुलिस दहशतगर्द ॼाणाए कूड़े मुक़ाबले में मारे छॾियो आहे। मामले जी जुडिशनल इंक्वायरी कराई वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे।